चवंदा आहिनि त क़िस्मत जो फेरो बि क़िस्मनि क़िस्मनि जो थींदो आहे। तुंहिंजी माता लक्ष्मी आहे न, उन मूंखे दर्शन ॾिनो अथई। मुंहिंजो हिकु दोस्त आहे, हुनखे आहे न 500,000 जा झूना नोट अञा पिया अथसि। माता लक्ष्मीअ खे चई एक्सचेंज कराए ॾियो न प्लीज़। बस कर। जेको तव्हांजो नुक़सानु थियो आहे न, उहो सभु रिकवर थी वेंदो हिकदमि मस्तु। न त मदन काणो चचो न्याणो मखण लॻाए करे पैसो कमाइण केॾो ॾुखियो आहे, सवलो न आहे। पंहिंजे परिवार जे लाइ, पंहिंजी संतान खे ज़िंदो रखण जे लाइ रोज़ मरणो पवंदो आहे। लख त अची विया पर 12 हथनि मां निकिरी विया। अञा छा पंहिंजे यार पंहिंजे दोस्त जी इज़त जी काई छॾंदो ॾिसां। हाणे त तो वटि हिकु ई दुख आहे त तो वटि पैसा कोन्हनि। दुखनि जो ॾेढ त तो वटि तॾहिं लॻंदो जॾहिं तो वटि जाम पैसा अची वेंदा। मां सॼी दुनिया खे ख़रीद कंदुमि, सॼी दुनिया ख़रीद कंदुमि माता। हाणे थोरी घणी मिलावट करणी पवंदी आहे, हाणे ईमानदारी न हलंदी। भॻवान खे बि ख़रीद कंदुमि। भॻवान खे बि ख़रीद कने। लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा सभु शाहूकार जी त हूंदियूं आहिनि। अरे कंहिं सेखारियूं आहिनि तव्हांखे इहे ॻाल्हियूं? कंहिं सेखारियूं आहिनि? तव्हां ही त चवंदा आहियो भॻवान पैसे वारनि जो हूंदो आहे। हाणे मां अॻे वारे शाहूकार घर जी बिंदु कोन रही आहियां। मूंखे त तूं धाम वणे थी। ऐं तूं बातो है? हाँ मां बातो आहियां पर तुंहिंजे प्यार में फातो आहियां। इहो अहंकार छॾे ॾे गोपी, इहो अहंकार छॾे ॾे। गरीब वेचारो। केरु ग़रीब? केरु ग़रीब आहे? केरु थो चए मां ग़रीब आहियां? केरु थो चए मां ग़रीब आहियां? मां थी चवां